अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद है तव्हां सब कुछ खैर खैरियत सां हूंदो। जी तो दोस्तों, हींअर मां मौजूद आहियां छिन्नी में ऐं अॼु असां वञी रहिया आहियूं हज़रत गाजी शाह जो मेले की विज़िट करण। हज़रत गाजी शाह दादू खां तक़रीबन 54 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ऐं मूंसां गॾु मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि। अॼु हलंदासीं तव्हां दोस्तनि खे हज़रत गाजी शाह जो रोज़ विज़िट कराईंदासीं ऐं उनजो मेलो बि तव्हां दोस्तनि खे ॾिसंदासीं। ऐं जेको साईं जो चश्मो आहे वो चश्मो भी इंशाल्लाह तव्हांखे ब्लॉग में ॾिसंदासीं। हींअर ब्लॉग स्टार्ट था कयूं, उम्मीद कंदासीं तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। पूरे सिंध में माशाल्लाह हज़रत गाजी शाह मेले ते माण्हू ईंदा आहिनि ऐं जेको सिंध जो ईअं सम्झो त 3 नंबर ते वॾो मेलो हज़रत गाजी शाह जो आहे। 13 नंबर ते हज़रत लाल साईं जो ऐं 2 नंबर ते भिट शाह ऐं 3 नंबर ते अॼु हज़रत गाजी शाह जो मेलो। काफ़ी रश आहे चङी तरह तव्हां दोस्तनि खे ध्यानु नथा करे सघो छो कि रश तमामु घणी आहे। हींअर असां हलंदासीं हेठि हलंदासीं मेले तव्हां दोस्तनि खे कुझु मनाज़र ॾेखारे उन खां पोइ हलंदासीं नदीअ तरफ़। दोस्तों सीन ये तो कुछ इन रस्ते आहे रस्तो ईअं हिन में पक्को ना आहे ठहियल, कचो रस्तो आहे तव्हां ॾिसी था सघो। लेकिन सीनारी वाह वाह सीनारी माशाल्लाह हिन में अहिड़ियूं ख़ूबसूरत सीनारियूं न पर छा आहे त हुकूमत जी जेका नाअहली आहे हिन असांजे ख़ूबसूरत इलाइक़नि खे ईअं यतीम करे छॾियो अथनि। ऐं गाजी शाह जो जेको चश्मो आहे दोस्तों वो अगर जे ॿिए कंहिं सूबे में हुजे हा न उन में जेका ख़ल्क़ लहे आहे न तव्हां ॾिसी न सघो आहे, पर लेकिन ही चश्मो हिकु इंतिहाई ख़ूबसूरत चश्मो आहे ऐं उहो चश्मो जंहिंमां तव्हां ॾिसंदो दोस्त पाण तव्हां उन में अंदाज़ो लॻाए सघंदो कि वाक़ई ही केॾो न ख़ूबसूरत चश्मो आहे ऐं ही न सही सुहिणा इलाइक़ा गाजी शाह जा। दोस्तों ये था चश्मो इंतिहाई ख़ूबसूरत चश्मो आहे ऐं इन जी जेका आवाज़ आहे उहा आवाज़ बि तव्हां ॿुधी था सघोसि। माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत आहे। ये मथा पानी हेठि लहंदे लहंदे और ये पानी हेठि थो लहे।
अदा हे दोस्त है ना असांजा मीराली बरोच किथां जा दोस्त? कंदकोट जा। कंदकोट जा माशाल्लाह वाह कंदकोट वारा माण्हू हिते आया आहिनि दादू में माशाल्लाह। इहो त साईं जा मुरीद ऐं मेलनि जा शौक़ीन। कीअं लॻो सीनरी? माशाल्लाह फर्स्ट क्लास आहे। घणी आयो न ही साईं दोस्त आहिनि केरु? मीराली बरोच कंदकोट जा माण्हू आहे मशहूरु आहिनि अंदरूनी सिंध में। तव्हांखे ख़बर आहे ये ॿिया दोस्त मिली आहिनि। कहिड़ो दोस्त? कोसा माशाल्लाह। किथां जा? लाणकाणे माशाल्लाह। बस सैल ॾिठो कंदकोट जा ऐं ही भाऊ वारा लाणकाणे जा आहिनि माशाल्लाह। साईं जे मेले में अंदरूनी सिंध जा काफ़ी माण्हू घुमण ईंदा आहिनि। ऐं हींअर हलूं था दोस्तो त परियों साइड आहे परियों साइड तव्हांखे हलूं था कुझु ख़ूबसूरत जेका व्यू न हज़रत गाजी शाह चश्मे आहे तव्हां दोस्तनि खे ॾसूं माशाल्लाह। जेके काफ़ी परे परे जा जेके माण्हू आहिनि न हज़रत गाजी शाह मेले ते घुमण ईंदा आहिनि। ऐं मीराली हुया उहे कंदकोट जा, ही भाऊ खोसा हुया लाणकाणे जा, पर अञा बि काफ़ी माण्हू हूंदा किथां न किथां जा। साईं खे चवां हेॾां जेको मेन सीनरी हेॾां आहे उहो तव्हांखे अलाह करे रस्तो हुजे। माशाल्लाह कीअं लॻो सीनरी? तमामु इंतहा ख़ूबसूरत आहे दोस्तो। साईं बि कराची मां आयो आहे वरी अॼु वठी आयो मां साईं जे मेले ते। साईं खे चयोमांसि साईं तव्हांखे हज़रत गाजी शाह जो मेलो ऐं उनजा सीनरी न ॾिठो त कुझु बि न ॾिठो।